हिकिड़ो दिलचस्प वाक़ियो। वली ख़ान, ज़िया ऐं मौलवी। वली ख़ान हिकु भेरो महफ़िल में दिलचस्प वाक़ियो ॿुधाईंदे चयो त जनरल ज़िया जी उज़ुर खाई लाइ वियसि त तॾे ते वेठल हिकु नाले वारे मौलवी साहब मूंखां पुछियो त ख़ान साहब, छा तव्हां जनरल ज़िया जे जनाज़े में शिरकत कई? मूं चयो बिल्कुलु, ऐं उन करे आयो हुयसि जो हूअ बाचा ख़ान जे जनाज़े ते आयो हुयो, पर गॾोगॾु मूंखां उहो बि निकिरी वियो त अलाए ज़िया जो जनाज़ो या अमरीकी सफ़ीर राबिन राफेल जो। मुंहिंजी उहा ॻाल्हि मौलवी खे ॾाढी बुरी लॻी ऐं हिकदमि चयाईं त ख़ान साहब, हिकु मोमिन मुस्लमान जे बारे में अहिड़ी ॻाल्हि कीअं था कयो? हू त पको मुस्लमान ऐं जन्नती हुयो। जंहिं ते मूं मौलवी खां पुछियो त मौलवी साहब, असां ॿुधो आहे त जन्नत दोज़ख जे फ़ैसिले जो अख़्तियार सिर्फ़ु ख़ुदा वटि आहे, पर शायदि तव्हां जी पहुच उन खां बि वधीक आहे जो हिते वेही जन्नत ऐं दोज़ख जूं टिकेटूं विराए रहिया आहियो। उन ते मौलवी साहब फूकिजी वियो ऐं चयाईं त हू जन्नती हुयो, संदसि जनाज़े में 10 लख माण्हू शामिल हुआ। जंहिं ते मूं पुछियो त अगरि वाक़ई कंहिंजे जनाज़े में 10 लख माण्हू शामिल हुजनि त उहो जन्नती आहे? त मौलवी चयो, हा बिल्कुलु, इन में को शक न आहे। उन ते मूं चयोमांसि, त अॻिए साल इंदिरा गांधी जे आख़िरी रस्मुनि में वियो हुयसि जिते 30 लखनि खां बि वधीक माण्हू हुआ। मौलवी जज़्बाती थी चयो त तूं उन हिंदू जी ॻाल्हि थो करीं जंहिंखे साड़ियो वियो हुयो। मूं जवाबु ॾींदे चयो त बिल्कुलु, ज़िया खे बि त साड़ियो वियो हुयो। C-130 जहाज़ जंहिंमें 30,000 गैलन तेल हूंदो आहे, जंहिंखे बाहि ॾेई 30 खां वधीक मुसाफ़िरनि खे साड़ियो वियो हुयो, जंहिंजी सुञाणप ई ॾुखी हुई। सभु कुझु मिक्स थी वियो हुयो। हाणे कहिड़ी ख़बर त पाण कंहिंजी जनाज़ा निमाज़ पढ़ी, जनरल ज़िया जी या अमरीकी सफ़ीर जी।